अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे उज़ैर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगुर जो यूट्यूब चैनल। दोस्तों, मां बि महबूब भाउ वांगुरु यूट्यूब ते टेक वीडियोस ठाहींदो आहियां, जंहिंसां गॾु ई गॾु मां फ़ोटोग्राफी ते बि कुझु वीडियोस ठाहियूं आहिनि, जंहिंमें मां लाइट रूम जा ट्यूटोरियल्स ॾिना आहिनि त तव्हां कीअं लाइट रूम में पंहिंजा फ़ोटुनि जी कलर ग्रेडिंग करे सघो था। मुंहिंजे चैनल जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदी। दोस्तों, उन खां अलावा मां फ़ोटोग्राफी कंदो आहियां, नेचुरल फ़ोटोग्राफी। तव्हां इंस्टाग्राम ते चेक करे सघो था, साइड में तव्हांखे यूज़र नेम नज़र ईंदो हूंदो, तव्हां यूज़र नेम चेक करे मुंहिंजी फ़ोटोग्राफी चेक करे सघो था। ऐं हींअर हिन वीडियो में मां तव्हांखे लाइट रूम जो ई हिकिड़ो ट्यूटोरियल मतिलबु कलर ग्रेडिंग जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। अचो त लाइट रूम जी एडिटिंग करणु शुरू था कयूं। दोस्तों, तव्हांखे पंहिंजी का बि पिक्चर लाइट रूम में ऐड करे छॾिणी आहे। अगरि तव्हांखे ख़बर न आहे लाइट रूम में पिक्चर ऐड कीअं कबी आहे, तव्हां डिस्क्रिप्शन में मुंहिंजे चैनल ते वञी करे चेक करे सघो था। मां फुल ट्यूटोरियल ठाहियो आहे त तव्हां लाइट रूम खे कीअं यूज़ करे सघो था, तव्हां उहो बि पहिरियां ॾिसी सघो था। अगरि तव्हां उहो नथा ॾिसणु चाहियो, डायरेक्ट इहो ॾिसो था, त मां तव्हांखे हिन में जेकी एडिटिंग ॿुधाइण वारो आहियां, उन सां तव्हांजो जेको बैकग्राउंड आहे उहो बिल्कुलु ब्लैक थी वेंदो, डार्क मोडी ब्लैक। तव्हां प्रीसेट नालो ॿुधो हूंदो, ओड़ो मां तव्हांखे फ़ोटो एडिटिंग करे ॾेखारींदुमि। तव्हांखे सिंपली लाइट वारे ऑप्शन में अची करे एक्सपोज़र वग़ैरह पंहिंजे हिसाब सां सेट करिणो आहे, या पोइ मुंहिंजी वीडियो ॾिसंदा वञो त मां कीअं सभु सेटिंग कयां थो। तव्हांखे मां अॻिते मिलां थो मेन ऑप्शंस में। दोस्तों, जेकी मेन सेटिंग आहे हिते उहा इहा आहे त तव्हांखे जेके बि हिते कलर्स मिलनि उन्हनि जी तव्हांखे टे माना तव्हांखे ऑप्शंस मिलंदा। उन्हनि मां तव्हांखे जेकी सेचुरेशन आहे उहा तव्हांखे सफ़ा -100 करणी आहे। हाणे कहिड़नि कलरनि जी तव्हांखे -100 करणी आहे, जेके बि कलर तव्हांखे बैकग्राउंड में नज़र था अचनि, जीअं ग्रीन आहे, ऑरेंज आहे, उन्हनि जी तव्हांखे -100 करणी आहे। अगरि तव्हां ॾिसो त तव्हां ते को फेस ते या तव्हां जेको कपिड़नि ते फ़ोटो में इफेक्ट पवे थो त उहो तव्हां -100 न कयो, बाक़ी सभु तव्हां -100 करे छॾियो सेचुरेशन। ॾिसो तव्हांजो बैकग्राउंड बिल्कुलु ब्लैक थी वेंदो, जेको तमामु सुठो लॻंदो ॾिसण में। वधीक तव्हां वीडियो में ॾिसी सघो था। सो दोस्तों, हिते असांजो फ़ोटो तमामु सुठो थी चुको आहे। बसि असांखे थोरी फेस में लाइटनेस खपे, सो उन लाइ वापसि तव्हां कलर में वञी करे उते तव्हांजो जेको येलो कलर आहे उनजी जेकी ल्यूमिनेंस आहे तव्हांखे वधाइणी आहे। तव्हां पंहिंजे हिसाब सां वाइटनेस कंट्रोल करे सघो था। तव्हां ॾिसो था फेस काफ़ी ब्राइट थी वियो आहे पहिरियां खां, तव्हां ईअं पंहिंजो फेस ब्राइट करे सघो था। दोस्तों, हिन सेटिंग थियण खां पोइ तव्हां इफेक्ट्स वारे ऑप्शन में वञी करे हिते पंहिंजी सेटिंग करे सघो था। त तव्हां टेक्सचर पंहिंजे वधाए सघो था पंहिंजी फ़ोटो में। हुन खां अलावा ॿिए नंबर ते क्लैरिटी आहे, जेतिरी मां रखां थो तव्हां ओतिरी बि रखी सघो था, या तव्हां पंहिंजे हिसाब सां बि रखी सघो था। अगरि तव्हांजो फ़ोटो थोरो चेंज आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां बि शयूं चेक करे रखी सघो था। दोस्तों, हुन खां पोइ ऑप्शन अचे थो शार्पनिंग जो। शार्पनेस तव्हां वधीक न रखो, छो त शार्पनेस वधीक रखण सां फेस ते थोरो ब्लैकिश इफेक्ट वधी वेंदो आहे। त शार्पनेस खे तव्हां घटि ई रखो त भलो आहे। त मां 9 ते रखियो आहे। उन खां अलावा तव्हां त डिटेल फ़ोटो जी वधाए सघो था। नॉइस रिडक्शन माना जेको वधीक नॉइस आहे, माना शयूं बैलेंस करणु, उहो तव्हां अॻिते वधाए सघो था उनखे। ॿियो कलर नॉइस रिडक्शन, तव्हांजी कलरिंग इलाही वधी वई आहे, ओवर थी वई आहे, त तव्हां उनखे सेट करे सघो था।
दोस्तों तव्हां ॾिसी सघो था हिते असांजी फ़ोटो तक़रीबन रेडी थी चुकी आहे। तव्हां हाणे ॾिसी सघो था त फ़ोटो पहिरियां कीअं हुयो ऐं हाणे कीअं आहे। तव्हां हिते लॉन्ग टैप कंदो लाइट रूम में तव्हांखे बिफोर ऐं आफ्टर फ़ोटो ॾेखारींदो। तव्हां ॾिसी सघो था फ़ोटो काफ़ी कमाल थी वियो आहे। दोस्तों अगरि तव्हां पंहिंजा फ़ोटो ईअं ई ॿिया बि एडिट करणु चाहियो था त तव्हां इन ई कलर ग्रेडिंग जो हिकिड़ो प्रीसेट ठाहे सघो था, जेको मां पंहिंजी पुराणी वीडियोनि में ठाहियो आहे। तव्हांखे डिस्क्रिप्शन आख़िर में दोस्तों तव्हांखे पंहिंजो फ़ोटो सेव करणो हूंदो त मथे थ्री डॉट खे क्लिक करे सेव टू डिवाइस खे क्लिक करे हाईएस्ट अवेलेबल क्वालिटी खे क्लिक करे तव्हांखे ओके खे क्लिक करण सां तव्हांजी क्वालिटी जेकी हूंदी पिक्चर जी उहा तमामु सुठी निकिरी ईंदी। त दोस्तों हिन वीडियो में एतिरो ई। दिस इज़ साइनिंग ऑफ।